उस्ताद सैफुल्लाह साहब जन पहिरियों त नात ख़्वाननि सां यारी रखी हा न पोइ असां सां मल कंहिं पाण नात ख़्वान थिए मल ख़ुशि त भई चऊं था याने वरी असांजो पासो वधे कुल्हो वधे महबूब जे सना में असांजो बांह ॿेली थियो अथई हा वरी उतां डिग्री अॻिते हासिल कयईं मोहबत जी पंहिंजी दिलि जो इज़हार कयईं त जेकर मां बि अलाह ऐं हुन जे हबीब जी सना लिखां उन में बि यार अॻु भरो आहे साईं सैफुल्लाह साहिब जी ॻाल्हि था कयूं हाणे मज़ो तॾहिं आहे त हिकु नात जॾहिं पाण बि चवे हिते अदा सभु सुमरा मथां शायदि जंदा हाणे अची बाक़ी रही ॻाल्हि जेको असांजो ज़िम्मो आहे यानी साईं जी असां सां मोहबत आहे ऐं असांखे बि खोड़ सारियूं हुन मोहबतूं ॾिनियूं आहिनि मुंहं ते ख़ुशामद न कबी आहे बल्कि जेकॾहिं ख़ुशामद न हुजे त अहिड़ी तारीफ़ करे सघिजे थी साईं जन बि हिकिड़ो ताज़ो 0 मीटर जंहिंखे चऊं शेर लिखियो हो हाणे सम्झो था न मां 0 मीटर मौलूद बि 0 मीटर हूंदा त मथां चओ त गाॾियूं 0 बाबा नओं 0 मीटर गाॾी बि नई गाॾी न शाइरी नई आहे ये मुंहिंजे साम्हूं पई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त हे साईं जन शेर खणी आया हुआ माॾे मां रिकॉर्ड ई कयो हो अञा मूं ताईं उहा रिकॉर्डिंग भुॻी न आहे पर अॼु महफ़िल बि साईं जन जी आहे मेज़बान बि मौजूदु आहिनि हक़ु आहे त जेकर उहे जुमिला अव्हां जे साम्हूं पेश कजनि अलाह साईं अव्हां ख़ुशि रखे अलाह ताला आबाद रखे महबूब साईं ते दुरूद पढ़ण जो हिकु फ़ज़ाइल हज़रत साईं मुंहिंजा मुर्शिद साईं अब्दुल जब्बार माहिर साहब सभु चओ रहमतुल्लाह अलैह साईं जन जुमे में ख़िताब कंदे फरमाइनि पिया क़यामत जे ॾियारे हिकु शख़्स जो ऐलान थींदो त हिन खे जहन्नम विधो वञे पोइ रसूलुल्लाह जे साम्हूं हुनजो गुज़र थींदो पोइ जंहिंजे लाइ ऐलान थियो त हे जहन्नम वञे जॾहिं गुज़र थींदो त दाह कंदो अलाह जा रसूल मां जहन्नम मञां थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन जी बारगाह में अर्ज़ु कंदा मुंहिंजा साईं जेकर हिन मुंहिंजे उम्मतीअ जी तौर ॿीहर थिए आमालनि जी मथे अचो बाबा मथे अचो हलो ठीकु तवजो आहे साईं असुल मां ॻाल्हि अचां पियो अलाह जी आॾो त का देरि कोन्हे कुन फयकून जी ॻाल्हि आहे अलाह अमर कंदो ॿीहर तौर थींदी जॾहिं गुनाह ऐं सवाब पलड़नि में हूंदा पोइ साईं जन ॿुधाइनि पिया त साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु पंहिंजे जीअं असां सिंधीअ में चऊं त वरमूं का शइ ईअं कढी करे उन गुनाहगार बाने जे जेके थोरा अमल नेकीअ जा उन में साईं जन उहा शइ रखंदा पर्ची हूंदी सभु त उन जा अमाल वज़नी थी वेंदा गुनाह मथे खॼी वेंदा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ज़हन में हुजेव त हर मुसलमान सां गुनाह बि हूंदा सवाब बि हूंदा जन्नत वञण जो शर्त इहो आहे त गुनाहनि खां सवाब वधीक हुजनि गुनाह सभिनी सां हूंदा त पोइ साईं जन जो उहा पर्ची रखी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उनजा जेके अमाल साले थोरा हुआ उहे वज़नी थी विया गुनाह मथे टंगिजी विया हिन जे जन्नती हुजण जो ऐलान थी वियो पोइ जॾहिं ख़ुशी थियसि त साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾियार अर्ज़ु कयईं साईं अलाए छा कयो साईं तव्हां त मूं ते अहसान करे छॾियो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त ऐं मुंहिंजा गुनाहगार उम्मती सॼी ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो मां मोहम्मद ते तूं दुरूद मोकिलियो हो सॼी ज़िंदगीअ में उहो तुंहिंजो मां वटि अमानत तोहफ़ो पियल हो अॼु ॾिठुमि जॾहिं तूं जहन्नम ॾे गेलियो थो वञे मां तुंहिंजो मोकिलियल तोहफ़ो तुंहिंजे अमालनि में रखियो अलाह इन दुरूद जे करे तोखे जन्नत ॾिनो तर्ज़ पे कमु त इहे दुरूद सलाम जेको पढ़ंदा आहियूं इहा एॾी वॾी नेमत आहे दुरूद असांजे ईमान जो हिसो आहे घणे दुरूद पढ़ण वारा क़यामत में महबूब साईं जे क़रीब क़रीब बीठा हूंदा पाड़ो नसीब थींदो इहा वॾी नेमत आहे बहरहाल शेर जा जुमिला जेके असांजे भाउ उस्ताद सैफुल्लाह साहब लिखिया हुआ उहे अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो ऐं इहा ॻाल्हि इन जे करे कयमि त दुरूद पाक जी त शेर जो उनवान बि इन तरफ़ आहे
चिंदुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। इहा ईमान वारे खे महसूस थींदी आहे। ईमान वारो जॾहिं पंहिंजे ईमान सां महबूब सां मोहबत जी ॻाल्हि कंदो आहे, दुरूद पढ़ंदो आहे, नालो खणंदो आहे। आशिक़ खे महबूब जो नालो ॿुधंदे बि ख़ुशी थींदी आहे नी, पर जॾहिं पाण ज़ुबान में खणंदो आहे त वजद तारी थींदो आहे। इहा आशिक़ जी कैफ़ियत थींदी आहे। उहो चाहे आशिक़ दुनिया में हुजे या उनजो इश्क महबूब रब सां या महबूब मोहम्मद करीम सां हुजे, आशिक़ खे सुरूर ज़रूरु ईंदो आहे। इश्क वारी ॻाल्हि कई अथई, चिंदुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। पढ़ी पिरीअ ते सलातूं सिकमा, पढ़ी पिरीअ ते सलातूं सिकमा, अचे थी बरकत वसे थी रहमत। दुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। चई वठी सजण जो मिठो ही नालो, भरियूं था माखीअ जा ढुक साजणो। वठी सजण जो मिठो ही नालो, भरियूं था माखीअ जा ढुक साजणो। पिरीअ जो नालो माखी मिसरी, पिरीअ जो नालो माखी मिसरी, मिठे जे नाले में आहे लज़त। पिरीअ जो नालो माखी मिसरी, मिठे जे नाले में आहे लज़त। ओ पढ़ी पिरीअ ते सलातूं सिकमा, अचे थी बरकत वसे थी रहमत। दुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। जे नबीअ ते जेको दुरूद पढ़ंदो, उन्हीअ जी शफ़क़त साए में हूंदो। नबीअ ते जेको दुरूद पढ़ंदो, उन्हीअ जी शफ़क़त साए में हूंदो। सजण जी थींदसि शफ़ा प्यारे, सजण जी थींदसि शफ़ा प्यारे, मथसि पोइ थींदसि वॾी इनायत। दुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। सुभान अल्लाह। चई दुरूद दिल सां पढ़े तो जेको, सो पंहिंजी उक़बा सवार थो पियो। दुरूद दिल सां पढ़े तो जेको, सो पंहिंजी उक़बा सवार थो पियो। रूहनि खे मिलंदी पोइ आहे राहत, रूहनि खे मिलंदी पोइ आहे राहत। दुरूद जी इहा फज़ीलत। दुरूद दिलबर मथा पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत। अजीब जुमला हन। चई त नबीअ जो नालो वठणो इबादत, नबीअ खे फॉलो करणो इबादत। जे नबीअ जो नालो वठणो इबादत, नबीअ खे फॉलो करणो इबादत। नबीअ सां उल्फत रखी जीअण में मिले थी सुहिणी असांखे जन्नत। जे पढ़ो सलातूं नबीअ ते सुहिणा, हुकुम खुदाई आहे सभिनी खे, हुकुम खुदाई
आहे सभिनि खे दुरूद सैफुल्लाह पढ़ंदो आहे अव्हां उन्हीअ जी कजो शफ़ात दुरूद सैफुल्लाह पढ़ंदो आहे सजण पोइ उन जी कजो शफ़ात दुरूद दिलबर मथां पढ़ण सां वधे थी चाहत मिले थी राहत।